कहीं पिया अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान के ॻाल्हियूं जल्द शुरू करण लाइ वार्निंग ॾेई छॾी आहे कि अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरान अमरीका सां डील करण लाइ मिनथू करे रहियो आहे कि ईरान जा ॻाल्हियूं कंदड़ नुमाइंदा अजीब ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। ट्रंप जो वधीक चवणु आहे त चयो पियो वञे त ॻाल्हियुनि लाइ अमेरिकी तजवीज़ ते गौर कयो पियो वञे। डील जो वक़्तु गुज़री रहियो आहे। अमेरिकी सदर चयो आहे त देरि थियण खां पहिरियों संजीदा थियणो पवंदो। वक़्तु गुज़री पियो त पोइ कुझु न बचंदो, जेको थींदो तमामु घणो ख़राब हूंदो। ट्रंप वधीक चयो त नेटो जे मुल्कनि ईरान मामले ते अमरीका जी का बि मदद न कई आहे। अवां खे आगाह कई पिया अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान के ॻाल्हियूं जल्द शुरू करण लाइ वार्निंग ॾेई छॾी आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरान अमरीका सां डील करण लाइ मिनथो करे रहियो आहे। ईरान जा ॻाल्हियूं कंदड़ नुमाइंदा अजीब ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। ट्रंप जो वधीक चवणु आहे त चयो पियो वञे त ॻाल्हियुनि लाइ अमेरिकी तजवीज़ ते गौर कयो पियो वञे। डील जो वक़्तु गुज़री रहियो आहे। अमेरिकी सदर चयो त देरि थियण खां पहिरियों संजीदा थियणो पवंदो। वक़्तु गुज़री पियो त पोइ कुझु न बचंदो, जेको थींदो तमामु घणो ख़राब हूंदो। ट्रंप वधीक चयो त नेटो जे मुल्कनि ईरान मामले ते अमरीका जी का बि मदद न कई आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान के ॻाल्हियूं जल्द शुरू करण लाइ वार्निंग ॾेई छॾी आहे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरान अमरीका सां डील करण लाइ मिनथू करे रहियो आहे। ईरान जा ॻाल्हियूं कंदड़ नुमाइंदा अजीब ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। ट्रंप जो वधीक चवणु आहे त चयो पियो वञे त ॻाल्हियुनि लाइ अमेरिकी तजवीज़ ते गौर कयो पियो वञे। डील जो वक़्तु गुज़री रहियो आहे। अमेरिकी सदर चयो त देरि थियण खां पहिरियों संजीदा थियणो पवंदो। वक़्तु गुज़री पियो त पोइ कुझु न बचंदो, जेको थींदो तमामु घणो ख़राब हूंदो। ट्रंप वधीक चयो त नेटो जे मुल्कनि ईरान मामले ते अमरीका जी का बि मदद न कई आहे।